न्यू सैदाबाद के सोलंगी पाड़े की रवासण बुढ़ड़ी औरत मिसमात हनीफा पंहिंजे पुटनि मोहम्मद जुमन सोलंगी गुलाम रसूल सोलंगी अनवर सोलंगी सां गॾु मटियारी मीडिया हाउस पहुची दाही पे चयो आहे त असांजो घर सरकारी भॾी ते ठहियलु आहे। शहर जो बासर भॾी ते कब्ज़ो करण जी लालच में असांखे लॾाइण चाहे थो, जंहिं सबबि बासर असांखे लॾाइण जी ज़िम्मेवारी न्यू सैदाबाद थाणे जे ॿिनि पुलिस एहलकारनि मोलाबख्श छछर ऐं नज़ीर मोची खे ॾेई, जंहिं असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असां ते कूड़ा केस दाख़िल करण, घरनि में घिरी औरतुनि ते तशद्दुद करण तोड़े विच शहर मां असांखे अगवा करे पंहिंजे निजी जेल में रखी असांखे हिरासा करण जहिड़ा हरबा इस्तेमाल करे हुननि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि जो चवणु हो त पूरे शहर खे ख़बर आहे त असां शरीफ़ माण्हू आहियूं। उन हूंदे बि पुलिस एहलकार मोलाबख्श छछर असां ते मंशियात जा कूड़ा केस दाख़िल करे असांजे भाउ खे गिरफ़्तार करायो। असां IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां घुर था करियूं त ॿिन्ही पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।